अल्लाह रब्बुल आलमीन जे हक़ में, जंहिंजी ज़ात बाबरकात मुस्तहिक़ आहे त हमेशह उन जी वाखाण वॾाई बयानु कयूं। दुरूद अने सलाम मिणी रसूल मथे, ख़ासि आख़िरी नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे। ज़िक्र बहितरीन अमल आहे। ज़िक्र अफ़ज़ल तरीन इबादत आहे। ज़िक्र यानी मुराद ज़िक्रुल्लाह, अल्लाह ताला जो ज़िक्र। तंहिंजी मिसाल जंहिं दिलि जे अंदरि अल्लाह जो ज़िक्र आहे, उहो दिलि मुनव्वर, रोशन अने ज़िंदा आहे। अल्लाह ताला जो ज़िक्र, ज़िक्रुल्लाह अकबर, मिणी खां वॾी इबादत अल्लाह जो ज़िक्र। मिणी इबादत मथे ऊंची ऐं आला अल्लाह जो ज़िक्र, इहे इबादत। अल्लाह जे ज़िक्र जे बारे में सल्फ़े सालिहीन, तंहिंजा पहिरीं कौल पोइ क़ुरान हदीस जी रोशनीअ में ॿ टे ॻाल्हियूं बयानु थींदियूं ज़िक्र जूं, त असांजो टाइम पूरो थी रहंदो। आख़िर ज़माना ते पाण पुॼी अचींदासीं। मुआज़ इब्न जबल रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, जन्नतीअ मिणी खां वधारे जन्नत जे अंदरि जेको हसरत कंदा, यानी जन्नतीअ खे मिणी खां वधारे अरमान थींदो, इन अमल मथे अरमान थींदो, यानी ॾुख थींदो, उहो ई ॾुख हूंदो। जन्नतीअ खे ॾुख न हूंदो, पर अरमान टाइप जो, अफ़सोस टाइप जो हिकिड़ो ॾुख हूंदो। उन वक़्त जे बारे में जेको इन ज़िंदगीअ में अल्लाह जे ज़िक्र सवा वक़्तु वञायूं। उहो टाइम, जेतिरो टाइम अल्लाह जे ज़िक्र सवा वियो, ई सारो वक़्तु जन्नतीअ लाइ करे वॾो अरमान ऐं अफ़सोस हसरत जो टाइम हूंदो। मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त अल्लाह जो ज़िक्र जेको कयूं था, अल्लाह जे ज़िक्र वारा रहिया, इन्ही खां वधारे कंहिंखे पण इनाम की न जुड़ंदी। मिणी खां वधारे इनाम उन्ही खे जुड़ंदी जेको अल्लाह जो ज़िक्र करण वारा आहिनि। अल्लामा इब्न क़य्यिम रहमतुल्लाह अलैह अल्लाह जे ज़िक्र जे बारे में फरमाइनि था त बानू क़यामत वारे ॾींहुं अचींदो ऐं इन जा गुनाह पण घणा हूंदा। अल्लाह जो ज़िक्र तंहिंजो जहिड़ो चौपड़ो चालू थियो, उहो दफ़्तर खुलंदो जंहिं दफ़्तर में ज़िक्रुल्लाह लिखियलु आहे। हिन बहाने ज़िक्र कयईं ऐं चौपड़े में चढ़ियो। जहिड़ो चौपड़ो खुलंदो त गुनाह जा डूंगर हूंदा, उहे डूंगर ज़िक्रुल्लाह से द्रुसी पवंदा। अल्लाह जो ज़िक्र न कयो उन तंहिंजी वजह सां गुनाह मड़े ख़तमु थी वेंदा। ज़िक्रुल्लाह, अल्लाह जो ज़िक्र, इहे ज़िक्रुल्लाह हिकिड़े माण्हूअ जो नालो आहे, उहो न जे अॼु त रुॻो ज़िक्रुल्लाह ज़िक्रुल्लाह कयां पई। माण्हू हिकिड़ो तक़रीर में आयो, समीअ में हुन जलसे में आऊं हुउसि। माण्हू अहिड़ो नौलो कॾहिं को तक़रीर सुहे की न वे। मौलाना तक़रीर कयईं ऐं तक़रीर में वीचारे ॾसें त बायूं रहियूं इन जा इस्लाम में कुरो हक़ ऐं इन जी ज़िंदगी तंहिंजे बारे में कुरो इस्लाम ॾसें त आड़ ते वेठो हुनखे मोड़ो मोड़ो चए जीबो ही त पंहिंजे ॾूसीअ जा ॾुख पाण ते खणी आयो आहे। त हीउ जेको रहियो ज़िक्रुल्लाह, ई कंहिं माण्हू जो ॾुख न आहे, बल्कि अल्लाह जो ज़िक्र करणु तंहिंजी फज़ीलत, तंहिंजे बारे में ॻाल्हि हले थी। मुजाहिद रहमतुल्लाह अलैह फरमायो त हमेशा ऐं बावुज़ू रहो, हमेशा ख़ासी नीयत से ज़िंदगी गुज़ारियो ऐं तौबा इस्तग़फ़ार अने ज़िक्र में ज़िंदगी गुज़ारियो। एतिरे लाइ
त जेकॾहिं ज़िक्र जी हालत में मौत थियो त क़यामत वारे ॾींहुं ऐं उथींदा तहिड़े अलाह जे ज़िक्र जी हालत में उथींदा। हाणे हिते आऊं उबियां थो, आंखे साम्हूं जराखनि चवणु घुरां थो, पाण किन हालत में ज़िंदगी गुज़ारियूं था? पान की चबे 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 ने उते ई ओटे मथे तुक 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 बदबू। इन हालत में वियासीं त बदबू वारा फ़रिश्ता उथिया ॾींदा। अञा अॻां हलूं, मूं मुंदा कई आहिनि तक़रीर कई, तंहिंमें कंहिंजो ज़िक्र कयो त माण्हू जरा सकरात में हो त कुते खे बछो खां वठ वठ मही रहियो। इन हालत में जे मुआसूं त ईअं ज ॿिए खे बछो करे विड़ाए, जीअं ज़िंदगीअ में ॿिए जो फिटायो ईअं ज फिटाईंदे फिटाईंदे उथींदासूं। हालत भला कोरो थींदी? वठ 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 इन ई बछे में उथींदासूं। अञा ज रखनि तोजी मुंहिंजी कंदे जे मुआसूं त इन ई हालत में उथींदासूं। पोइ हालत कोरो थींदी? हालत भरिया सफ़ा उभी के नाहे, डायरेक्ट दोज़ख ॾांहुं फ़रिश्ता रवानो करे छॾींदा। वरी कंहिं नेक इंसान चयो, जंहिंखे पुछे में आयो हुजे गुनाह आहे कयो, तहिड़े वीचारे चए त पंहिंजे मुल्क में आऊं त ई ॾिसां थो जे मूंखे गुनाह जेकॾहिं लॻे थो त गुनाह ई जाए जेको माण्हू अलाह जो ज़िक्र नथा कई। जेतिरा अलाह जो ज़िक्र नथा कई माण्हू गुनहगार आहिनि। मूंखे गुनाह नज़र जी ई अचे त ॿियो गुनाह ज न आहे हिते। ऐं वरी कंहिं ई चयो त मुनाफ़िक़ जी निशानीअ मां ई पण निशानी आहे जे उहो अलाह जो ज़िक्र कंदो पण थोरो कंदो। हा जराकनि पाण तराकड़ी हणो पिंड खे, जे अलाह जो ज़िक्र केतिरो कयूं था? जेको थोरो थोरो ज़िक्र अलाह जो कयूं था उहो मुनाफ़िक़ मां शुमार थिए था। न क़ुर जी आयत पण आहे, तंहिंजो तज़किरो आऊं कयां थो अॻियां, जे मुनाफ़िक़ जी सिफ़त इहा आहे, नमाज़ पढ़े थो, सुस्ती से पढ़े थो ऐं अलाह जो ज़िक्र ओछो करे थो, मुनाफ़िक़ थियो। ऐं इहो मुनाफ़िक़ थियो त मुनाफ़िक़ जी इबादत क़बूल न आहे ऐं बुज़दिल जी क़बूल इबादत न आहे। वरी लुक़मान हकीम रहमतुल्लाह अलैह फरमायो त जेको अलाह जो ज़िक्र करे थो उहो ईअं आहे जीअं नूर आहे, रोशनी आहे, ऐं अलाह जो ज़िक्र जेको नथो करे उहो अंधेरो ऐं अंधेरो आहे। उहो राति उन लाइ करे आहे, ॾींहुं आहे ज न। इब्न तैमिया रहमतुल्लाह अलैह फरमायो, जेको शेखुल इस्लाम आहे, त जेको अलाह जो ज़िक्र करे थो तंहिंजे बारे में ॾसियो त दुनिया में हिकिड़ी जन्नत आहे, जेको दुनिया जी जन्नत ते न पुॻो इहा आख़िरत जी जन्नत ते कीन पुॼी सघंदो। हीअ मड़े अखर आला करे नौला आई, अॻे सुहां न पर ॿिए टाइप जो सुहां न, ॿियो कीअं न। शेखुल इस्लाम इब्न तैमिया रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त जेको शख़्स दुनिया जी जन्नत ते पुॼी न सघियो इहा आख़िरत जी जन्नत ते कीन पुॼंदो। त जीअं पाण वेठल रहियासीं ईअं पाण मुंहिंजा केरु पुछी सघे थो, शेखुल इस्लाम इब्न तैमिया खे पुछियो त दुनिया वारी जन्नत आहे कई जे पुॼणो? तयार ॾसें त अलाह जी मुहबत अने अलाह जो ज़िक्र, जंहिंजे अंदरि अलाह जी मुहबत आवे, अलाह जो ज़िक्र आयो, ई दुनियावी जन्नत में पुॼी वियो। अने जेकॾहिं अलाह जी मुहबत इन में न आहे, अलाह जो ज़िक्र न आहे, दुनिया जी जन्नत में न पुॼी सघियो। जे दुनिया जी जन्नत में न पुॼी सघियो त यकीन सम्झो जे आख़िरत जी जन्नत खां ई माण्हू महरूम रही वियो। अलाह जो ज़िक्र तंहिंजी कुरो हक़ीक़त आहे। ज़िक्र कई क़िस्मनि जो आहे, दिलि जे अंदरि ज़िक्र ज़बान से ज़िक्र हथें पगे से ज़िक्र, आज़ा से ज़िक्र। अलगर्ज़ हर उहो अमल जे अमल जे ज़रिए अल्लाह ताला जो कुर्ब मक़सूद होए, अल्लाह जो तक़र्रुब हासिल करे सघो, उहो अमल ज़िक्रुल्लाह आहे, अल्लाह जो ज़िक्र आहे। मुंदो सम्झ में आयो? हर अमल यानी नमाज अल्लाह जो ज़िक्र है। कीअं ज़िक्र है? की दलील?
दलील ये है अकीम सलात अली ज़िक्री, अल्लाह ताला फरमाए त मुझे ज़िक्र ला करे नमाज पढ़, मुझो ज़िक्र करणो है त नमाज पढ़। अल्लाह जो ज़िक्र नमाज, सॼी नमाज अल्लाह जो ज़िक्र है। रोज़ो अल्लाह जो ज़िक्र है। रोज़ा तो 12-13 कलाक अल्लाह जे ज़िक्र में हुए थो। हाजी हितां रवानो थियो आहे, वापसि अचे थो लगातार अल्लाह जे ज़िक्र में। ये इबादत ज़िक्र है। तंहिं सवा अमोघ तस्बीहूं अने फिक्स कलिमात ऐं उहे अल्लाह जो ज़िक्र आहे। ज़िक्र दिल जे अंदरि पहिरीं थियो, अल्लाह से मोहब्बत, अल्लाह जी तारीफ़ दिल जे अंदरि, ज़िक्र पोइ ज़बान ते चढ़ी अचे। पाण त थोॾे लॻे तरफ़ा करो जराणे कुझु वञो था, न हमेशह ज़िक्र 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 ज़िक्र। जेको शख़्स अल्लाह जो ज़िक्र करे थो उनखे लाभ केतिरो मिलंदो। हलो जेको अल्लाह जो ज़िक्र नथो करे, पहिरीं उनजे बारे में वमन अअरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन दंका। अल्लाह फरमाए तो जेको मुंहिंजो ज़िक्र नथो करे, ज़िक्र से मुराद ज़बान से ज़िक्र, दिल से ज़िक्र, ये सॼी इबादत, ये तस्बीहूं, ज़िक्र अज़कार। जेको शख़्स मुंहिंजे ज़िक्र खां मुंहुं मोड़े थो उनजी ज़िंदगी आउं तंग करे छॾींदुसि, जीअं पंहिंजी ज़िंदगी तंग अथई। सिर्फ़ु एतिरो ज न, वनाशिरुहु यौमल क़ियामत आमा। ऐं जेको ज़िक्र नथो करे, क़ियामत वारे ॾींहुं अंधे भेरो उनखे उथियारीसि। उहो चवंदो, ऐं मुंहिंजा रब लिमा शरतनी आमा, मूंखे अंधो कोला खाए। क़ियामत में तव्हां ॾिसंदो, क़ियामत वारे ॾींहुं चवंदो जे अलाह अॼु आउं सफ़ा अंधो रहियोसि, जॾहिं त दुनिया में त मूं ॿोए अखी ॾिने वे, अॼु को जटिला थिए। तयारु अलाह चवंदो, ई जेको ज़िक्र त हथु खाए, मुंहिंजो आई तो आवयो इन खे ठुकराए, बसि हां तो अंधो आहे अंधो। मुंहिंजो सम्झ में आयो? अल्लाह जो ज़िक्र नथो करे, ज़िंदगी तंग थी वेंदी ऐं आख़िरत में बुरो असरु थींदो। पर जेको अल्लाह जो ज़िक्र करे थो से उन लाइ करे अल्लाह जो फरमान फ़ज़कुरनी अज़कुरुकुम। ऐं बंदा मुंहिंजो तूं ज़िक्र कर, आउं तुंहिंजो ज़िक्र कंदुसि। तूं मूंखे यादि कर, आउं तोखे यादि कंदुसि। पाण वेठा आहियूं रियाण में, तर जरा कनू सरो ॾींहुं जो हुतां आवे तर हुन माण्हू हुनखे यादि कयईं, हुनखे यादि कयईं, मूंखे यादि कए की न कए। ॿियो केरु यादि करे की न करे, पर अल्लाह जी यादि करे त केॾो फज़िल चवाइजे। अल्लाह उन मिणी खे यादि करे थो जेको अल्लाह जो ज़िक्र कयूं था। ज़ाकिर बंदा, ज़िक्र वारा। पाण कुरे जे ज़िक्र वारा आहियूं त पाण वेठा हूंदा त रियाण में कुरे जो ज़िक्र कयूं था। हाली त ॾुकार जो तंहिंजो ज़िक्र कयूं था, केॾा गाह न आहे तंहिंजो ज़िक्र कयूं था। पाण निंढी छा जेको मोबाइल वारा विया न कुरो जलाइण, तंहिंजो ज़िक्र करे वञे था। बचो अल्लाह जी मासियत खां। अल्लाह जी मासियत खां दूर पाणखे रहियो खपे, वरना उनजी लाठी अज़ाब जी सख़्तु आहे। फ़ज़कुरुनी अज़कुरुकुम। ऐं बंदा मुंहिंजो ज़िक्र कर, आउं तोखे यादि कंदुसि। अल्लाह जंहिंखे यादि करे उनजा बेड़ा पार आहिनि। ख़ैर अल्लाह पाण खे कीअं यादि करे थो? अल्लाह यादि करे थो, पाण अल्लाह खे मड़े जेकॾहिं यादि कयूं, अल्लाह जो ज़िक्र कयूं त अल्लाह रहमत जी नज़र से पाण खे यादि करे। ऐं जुमे जो ख़ुतबो पूरो न थिए तंहिंखां मौद नई अची वञे, नंढियूं नाला चालू थी वञे, पर पंहिंजो दिलि जरा के ॾाढो सख़्तु आहे, ॾाढो कठिन आहे ज़ाती ज़िंदगी में। अल्लाह जो ज़िक्र तंहिंसे दिलि खे सुकून मिले थो। माण्हू मड़े बेचैन आहिनि। स्टोर ते वञो, हिक में पुठियां लाइन से उभा आहिनि, गोरी ॾियो, आराम जी गोरी ॾियो, अंग ॾुखनि त तंहिंजी गोरी ॾियो, व्याधि थिए थी, हीअ थिए थो, हू थिए थो, पर राति जो पासा फेरे 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 निंड न अचे। वरी लिखनि मोबाइल नारे नारे कक थी रहो, अखी से ॾुखणु लॻे, रुगी व्याधि 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 व्याधि, कंहिंमें सुकून अचे ज नथो। पर सुकून केॾा आहे? अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब।
अलाह फरमाए थो जंहिंखे सुकून खपे थो, इत्मीनान खपे थो त अलाह जो ज़िक्र कयो। कुते मिने जे ज़िक्र में ऐं आगड़ कीन थींदा, ऐं मोबाइल ते फेसबुक ऐं व्हाट्सएप तंहिं मथे आगड़ कीन थींदा, तव्हांजो दिलि मुतमिन कीन थींदो। रुगो गुनाह तंहिंसां हथ भरियो था, गंदगी फैलायो था। पर जेकॾहिं अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब, आके इत्मीनान ने सुकून खपे थो त अलाह जे ज़िक्र में इत्मीनान ऐं सुकून आहे। पर अलाह जो ज़िक्र कॾहिं पिया कयूं? अहिड़ो पण की लिमिट खरी। मूं पहिरीं मुंदो ई खयो त उहो वक़्तु ॾाढी हसरत ऐं अफ़सोस में वेंदो जेको अलाह जे ज़िक्र सवा वक़्तु वियो, मतिलबु कंटिन्यू। मां आयशा रज़ी अलाह ताला अन्हा फरमाईं था त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशा हर हालत में अलाह जो ज़िक्र कंदा हुआ, हमेशा लगातार अलाह जो ज़िक्र। ऐं सम्झी सघो त हमेशा में कुरो कुरो हालत अचे थी इंसान जी, किन पोज़ीशन में इंसान वेहे थो उन पोज़ीशन में पण अलाह जो ज़िक्र आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हुआ। ऐं क़ुरान में ज़िक्र आहे इन ज़िक्र जो, अल्लज़ीन यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम। 3 हालत इंसान जी वेहे थी, 3 हालत, न का पा उभा आहियूं, न का वेठा हूंदा, न का पासा पिया फिरियूं। अलाह फरमाए ॾाढा अक़लमंद उहो ई, दानिश्वर दाना उहो ई, अल्लज़ीन यज़कुरून अल्लाह, जेको अलाह जो ज़िक्र कयूं था क़ियामन, उभा आहीं ताईं अलाह जो ज़िक्र कयूं पिया, उभा आहीं ऐं अलाह जो ज़िक्र उभे उभे बि अलाह जो ज़िक्र पिया कई। पोइ क़ुऊदन, वेठा आहीं ताईं अलाह जो ज़िक्र पिया कई। वो अला जुनूब में पासा फेरियूं पिया बिस्तर ते तव्हां अलाह जो पिया ज़िक्र कईए। ई क्या आई? ई ॾा आई, ई होशियार आई, दानिश आई, ई अक़लमंद आई। अलाह जो ज़िक्र जेको करे थो, अलाह जी नुसरत, अलाह जी मदद उनखे मिले थी। अलाह रब्बुल आलमीन फरमाए थो त बानू जहिड़ो गुमान कंदो अहिड़ो ज मूंखे पाईंदो। बानू जहिड़ मूंखे यादि कंदो तहिड़ा हिनखे आउं यादि कंदुसि, ऐं जिते यादि कंदो उते आउं यादि कंदुसि। जे मामूली इंसान में यादि कयईं, अलाह फरमाए थो हिनखे आउं मलउल आला, तमामु पाक बाज़ फ़रिश्ता उन जी रियाण में हिनखे आउं यादि कंदुसि। हिते त अलाह यादि करणु अचे नथो, ही छोरा जो नई नसिल जा रहिया, ऐं ख़्यालु करजा सलाम वारणु उन लाइ जहिड़ो मुश्किल थी वञे थो। 4 ॼणा वेठा हुआ, ॿियो अची जी कॾहिं ज़बान मां निकिरी वञे अस्सलाम वालेकुम त वेठल जवाबु वालेकुम सलाम न चए, हथ जो इशारो सॼो ॿियो करे छॾिए ऐं उन मथां खिल मश्करियूं कईए, पोइ उहा सलामत हथु खणी वञे ऐं अलाह जो ज़िक्र हिनखे अचे न। सहाबा किराम हर मजलिस में अलाह जो ज़िक्र कंदा हुआ, ऐं फ़रिश्ता पण अलाह आसमान तां हलाए थो, इहे आई रोड़े ते वेठा हुआ था। 4 ॼणा हिते वेठा हुआ था, 4 हुते, 4 हुते, 4 हुते, 4 हुते, मोबाइल पानकी ते सभु ॿियो कमु न आई। फ़रिश्ता अचनि था ऐं नारीअ था जे अलाह जे ज़िक्र वारा के त आई की न आई। जे अलाह जे ज़िक्र वारा मिली वञे था त उन मथे पिंड जी रहमत जा पख विछाई ईंदा। पाण हिते त फ़रिश्ता लॻभॻि पावारी रियाण जे सो त गाउनि जा गाउ ॻोठ छॾे भॼी वेंदा, इहे पंहिंजी रियाण हुए थी। अलाह जी पनाह। ॿियो मूं हिकिड़ो लफ़्ज़ चयो, अलाह ताला फरमाए थो जे आउं बहाने जे गुमान जे मुताबिक़ आहियां। बहाने जे गुमान जे मुताबिक़ इहा हदीस कुदसी है, हदीस सही है, पूरो मतिलबु बानू जीअं गुमान कंदो ईअं आउं हिनखे इन सां वर्ताव कंदुसि। बानू इहो वेठो आहे, वेठो आहे, वेठो आहे, चाहे फोड़ीअ की न वसंदी। बेईमान बानू कीक 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 आबादी चालू थी, चए हिन वरी गॾु रखाई वेंदी। अचां भेरो ॿिया समाचार ॾिए, चए असीं त पपु हणूं पिया, फुआरो ॾियूं पिया, स्प्रे चालू पियो आहे, पुॼी आहे वई लोई, इहो इहे ज वस्तू रही। जीरा पचे तंहिं भेरो असां खता, चाहे मींहुं हीअं अचे थो, लिखार वार थई त रुॻी चीकी विछाई पई आहे। जीअं आई गुमान कंदा ईअं ज पाईंदा। त बुरो गुमान ऐं ख़राबु गुमान न कयो, अलाह में ख़ासो ज गुमान कयो, जो गफ़ूर रहीम आहे उहो रहम कंदो, पोइ पीछे हट करे वञो। माण्हू को बीमार थी वियो त आटे ते वञो त इहो ईअं जो असां खता ॾियूं, चए हीअ त किनो थींदो, सच ई आहे, उहो अधो अधु डरोरी वञे। पोइ वरी चरे हिकिड़ो सां 8 खे फ़ोन कयो,
खड़ा डॉक्टर वटि न हिते वासरे में चालू थी वञो। अहिड़ी हारियल ॻाल्हि न कयो, बदगुमानी जी ॻाल्हि न कयो। ॻाल्हि कयो त ऊची कयो, कंहिं इंसान जे बारे में ॻाल्हि कयो त शान वारी, अने अलाह जे बारे में ॻाल्हि कयो त शान वारी, जो उनजी आला ज़ात आहे, उनजी बुलंद ज़ात आहे, मिसाल ऊची आहे, अने उहो रहम कंदो, बाज कंदो, उहो ॾींदो, एतिरे ॾींदो बसि। पोइ हिन में न अंबालाल जी को आगाही तंहिंजो ज़िक्र थिए, न पाण वारी खीज ई की कमु कंदी। अलाह जो जे ज़िक्र कंदासूं त शैतान भॼी वेंदो। शैतान लठ दुके से नथो भॼे, पाण गॾे गाबे खे तड़े छॾियूं भॼी वञे लठ दुके सां। शैतान अलाह जो ज़िक्र हूंदो त भॼी वेंदो, न का शैतान मथे हावी थी वेंदो। इंसान जॾहिं पिंड जे विछाण ते अचे थो, उन टाणे शैतान हिनखे 3 गठी लॻाए छॾे थो, हिकिड़ी 2 न 3 गठ। पोइ उथी ने अलाह जो ज़िक्र करे थो त हिकिड़ी गठ खुली वई, मसो करे थो ॿी गठ खुलई, सुभाणे निमाज़ पढ़ियो 3 गठ खुली वई। शैतान वारी संगर इन मां निकिरी वई, शैतान वटि आई, आज़ादु थी वियो। हाणे हड़ो ॾुईलो पामे, केतिरो पावरो कण पको आहे, केतिरो कचो आहे। हलो आमिजा सुबुह जो उथिया सवेरा, कंहिं अलाह जो ज़िक्र कयो, पंहिंजे ज़िक्र न कयो त गठ उहा वधी पई आहे। मसो कयो की न कयो, सुभाणे भला जुमे जो मड़े मसो करे आया आहियूं, सुभाणे जो मसो कयो त ॿई गठ खुलई, पर मसो जे न कयो त गठ उहा ॾाढी लो लॻी पई आहे। सुभाणे जे न पढ़ियासीं त 3 गठ लॻी पई आहे। रोज़ाना रोज़ाना इहे गठियूं झिझियूं थी वेंदियूं, पंहिंजी हालत कोरो थींदी, कल्ह बकारा थी वेंदा। अलाह जे ज़िक्र सां शैतान भॼी वञे थो, जंहिंजो ज़िक्र ख़ुदि अलाह करे थो। अलाह जे ज़िक्र में एतिरी ताक़त आहे। क़यामत वारे ॾींहुं ख़ुशि नसीब इंसान अर्श अज़ीम जी छाई में हूंदा, उन मां हिकिड़ो उहो पण हूंदो, ख़ाली हिकिड़ो न, लखों करोड़ों इंसान इन ग्रुप में पण हूंदा। लखों करोड़ों इंसाननि जो हिकिड़ो उहो पण ग्रुप हूंदो। रजुलन ज़करल्लाह ख़ालियन फफ़ाज़त ऐनाहु, उहो इंसान जंहिं तन्हाईअ में अलाह जो ज़िक्र कयो ऐं उनजी अखी मां लुड़क जारी थी विया, लुड़क लारूं थी विया। हिते जेकॾहिं छाणनी हणो त हिकिड़ो इन मां पागे न लॼे। 3 क़िस्म जा अहिड़ा इंसान आहिनि जंहिंजी दुआ फैल नथी वञे। हिकिड़ो उन मां ई आहे मज़लूम, ॿियो अदलो इंसाफ़ वारो हुक्मरान, टियों अलाह जो ज़िक्र करण वारो ज़ाकिर बंदो। ई जे आहे न हैरकत होए त हिनखे चओ एतिरी रक़म में तूरियूं न, उन ज़िक्र वारे खे छॾियूं त उहो ज़िक्र अलाह जो करे मींहुं वसे। चंदो कयूं कीअं वांदो न आहे। मुनाज़िरो थियो उतरले पासे, अहले हदीस आलिम मुनाज़िरो जीती वियो। जंहिं मुनाज़िरो जीतियो तयार उनखे इनाम ईअं पाटे ॿार झोली में 2-2 रुपया त्रुटल फगायूं था, जेको परियां नथा हलाए, उहो न, बल्कि छाबड़े में बाक़ायदा रखियो। उन आलिम जो नालो सईद तौसीफ़ुर रहमान, ऐं नेट ते नाला लाइजा तालिबुर रहमान, तौसीफ़ुर रहमान जो भाउ सईद तालिबुर रहमान प्रोफेसर, नारे लाइजा प्रोफेसर सईद तालिबुर रहमान। इनखे इनाम में ॾिनो, कोड़ो ॾिनो। छाबड़े में हिकिड़े पासे इनखे विहारियो, ॿिए पासे चांदी रखियो, कारण के उनजी क़ीमत एॾी वई। अॼु पण जे अहिड़ो ज़ाकिर पाण खे मिली वञे की छाणी हणो, पाण त बड़े निकिरी वञो जी कचरो निकिरे। ईअं उदाहरण कयो, कचरो कीअं ओॾे ईअं उॾी वेंदासीं, हिते कणे की निकिरंदो। अहिड़ो जे मिले त अहिड़े खे अॼु पास चांदीअ से तोरे लाइ तयारु आहियूं, जेको पंहिंजे मुल्क में मींहं जी ख़ुशख़बरी ॾे। बाक़ी ईअं न जे मींहुं एॾा वठो न, चाहे मूं चयो तयार वठो, उहो जोड़ा खाईंदो। हा, उहे ते कामयाबु कीन थी सघंदो। अलाह जो ज़िक्र तंहिंजे बारे में हाणे त टाइम में 15 मिंट रहिया आहे। अलाह जो ज़िक्र, निमाज़ पुठियां ज़िक्र रहियो अलाह जो। मियाँ हिकिड़ी त निमाज़ ते पाण ओछा अचूं था, ॿियो हीअं सलाम वारींदे सर्द में ॿार भॼो कर आग लॻी हुई आहे, वियो हिते निमाज़ पुठियां अलाह जो ज़िक्र करे जो आहे। सुबुह सांझी अलाह जो ज़िक्र करे जो आहे, उहो सुबुह सांझी वारो ज़िक्र पाण खे यादि न आहे।
उन ज़िक्र में जा हिकिड़ो ज़िक्र आके आऊं पेश कयां थो। उन जी क़ीमत केतिरी आहे ऐं पिणु 10 माण्हू आया। हिकिड़ो ऊठ तंहिंजी क़ीमत केतिरी आहे? अंदाज़ो 25-30 हज़ार। क़ुर्बानी वारो 40 हज़ार। ऊची क़ीमत कयूं त हर जराखनि तिख रही। जेकॾहिं 25,000 हिकिड़े उठ जी क़ीमत लॻायूं, 100 उठनि जी क़ीमत थिए थी 25 लख। हिकिड़ो अहिड़ो ज़िक्र जे हिकिड़े पासे आई 25 लख ख़र्च कयो अलाह जी राह में, तंहिंखां पाण उहो ज़िक्र वधंदो, पाण पाण ज़िक्र कयूं ई नथा। आहे ज़िक्र हिकिड़ो घोड़ो ख़ासो ई जेको इहे फिरण पिया ई न अहिड़ा लिडी पिया लाही आहिनि, पाण 4 मड़ खाई पिया हुआ, उहो न खपे। ख़ासा भला घोड़ा जेको फी सबीलिल्लाह ॾेई सघूं। हिकिड़ो घोड़ो लख खां महांगो, 100 घोड़ा करोड़ रुपया ऐं रोज़ाना करोड़ रुपया अलाह जी राह में ख़र्च हिकिड़ो करे थो, तंहिंखां वधारे कमाए सघो था, पूरो कमाए सघो था नेकियूं जे ज़िक्र कयो त। आगे ज़िक्र रसिया थो कयो आहे। टियों ज़िक्र ग़ुलाम खे आज़ादु कराइणु। ख़ैर कहिड़े ग़ुलाम न पाण मिड़े आज़ादु आहियूं, पाण अलाह जे नबी जे ज़माने में जेको ग़ुलाम हुआ उन खे आज़ादु कराईंदा हुआ, उन जी वॾी फज़ीलत। अने हिकिड़ो ग़ुलाम तक़रीबन जे अॼु उहा रक़म सारियूं त करोड़नि ते पुॼे थी। करोड़ों रुपया रोज़ाना ख़र्च करे खां अफ़ज़ल ज़िक्र आं वटि पियो आहे। त ज़बान चोरियो था खरा, कुतनि जी वाखाण कयो पिया, गॾोड़नि जी वाखाण कयो पिया, ॾूसियूं पिंड जा टिबला ॿारड़ा रहिया, मुआरो ही पोइ मुआरे हीअं कए, पोइ मुआरे हूअं कए, अड़े तुआरे हूअं कए, जिब बंदि कर कीड़ा पवंदा। इहे अलाह त बनाइनि, असां वारा जेको रहिया से उहे भले पिबा चिबा उहे जहिड़ा ऐं तहिड़ा उहे अलाह बनाए, तुआरो अलाह बनाए। अलाह जो ज़िक्र कर, कंहिंखे अलाह जो ज़िक्र कर। हा अलाह जे ज़िक्र ॾांहुं मड़े वारो। हा मूं त ज़रा लीवर ॾेई छॾियो, टाइम घणो थी वियो आहे। चौथो ज़िक्र इहा आहे त मिणी खां वधारे क़यामत वारो ॾींहुं आमाल तंहिंमें वज़नी वस्तु ऐं उहो ज़िक्र आम मिणी खे अचे पियो। आम जा हिकिड़ो अहिड़ो न आहे जंहिंखे उहो ज़िक्र न अचे। से आऊं को 100 नथो खणा, दावो नथो कयां, पोइ मूंखे यकीन आहे जो ज़िक्र मड़े आंखे अचे पियो, जो ज़िक्र कयो त 100 उठे खां वधारे आंखे सवाबु मिले। उहो ज़िक्र आहे सुभान अल्लाह। सुभान अल्लाह 100 भेरा चओ, एतिरो ई ज़िक्र क़ीमती आहे जे 100 भेरा 100 उठ अल्लाह जी राह में क़ुर्बान कयां, तंहिंखां वधारे आंखे सवाबु मिलियो। पर 100 भेरा आम जा हिकिड़े भेरा बि ज़िंदगी में कंहिं ई 100 भेरा वेही न नाई चयो एतिरो नाई चयो हलो न, तंहिं छा जे कंहिं चयो त मुंबर ते उभी ऐं उथी चओ इनशा अल्लाह आजी हजी ऐं हिमत अफ़साई कंदुसि। पर नाई चया त मूंखे ख़बर थी नाई चया, मूंखे गैप जो इल्मु न आहे, पर पावरी सुस्ती जी मूंखे ख़बर थी आहे। नंबर 2, 100 घोड़ा अल्लाह जी राह में ख़र्च करणा, इन जा बहितर ज़िक्र इहा आहे त अल्हम्दुलिल्लाह 100 भेरा ई चओ। हिते कंहिंखे पुछे ख़ैरियत चयो, हाँ मूं हिकिड़े खे पुछियो ख़ैरियत चयो, हाँ मोह न ॾारियो, मूंखे चयो कहो अरे मज़ा अला त तूं चओ अल्हम्दुलिल्लाह। त पाण हिक ॿिए खे पुछायूं तैर त अल्हम्दुलिल्लाह चयो खपे न। पाण वटि ॾूसियूं रहियूं वीचारियूं हिकिड़ियूं पाण खे घुमान न वे, अहिड़ियूं चयो अल्हम्दुलिल्लाह अलाह जो शुक्र आहे। न हिकिड़ा अहिड़ा नेक भल ख़ासे फुटरे मोए वारा कॾहिं अल्हम्दुलिल्लाह चए नथासीं, अहिड़ो ज़बान ते गरो लॻे त अल्हम्दुलिल्लाह। ऐं हिकिड़ी मजलिस में भेरो वेही ज़िक्र जी शिकिल में 100 भेरा, एतिरे भेरो मड़े न। हिकिड़ो माण्हू पिंड घर वेठो आहे कि सीम में रहियो, अल्हम्दुलिल्लाह 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 100 भेरा चई वञे, सवाबु एतिरो मिलियो जे 100 घोड़ा अल्लाह जी राह में ख़र्च कया, तंहिंखां मथे न। इहा वार्ता न हदीस में लिखियलु आहे। पोइ अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर 100 भेरा चओ, सवाबु मिलंदो 100 ग़ुलामे खे आज़ादु कयां, तंहिंखां मथे। ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहू लहुल मुल्कु व लहुल हम्दु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर 100 भेरा ई चओ। बल्कि सिर्फ़ु जेकॾहिं हिकिड़े भेरा चओ तव्हांखे सवाबु केतिरो सवाबु आजे अमल में एतिरो भारी नेक कमु लिखाबो जे क़यामत वारे ॾींहुं आखां अॻियां सिर्फ़ु उहो इंसानु वधंदा जंहिं ई कलमूं आखां वधारे चयो। अलगर्ज़ अलाह जो ज़िक्र क़ीमती वस्तु आहे। मोमिन जी ज़बान
हमेशह अलाह जे ज़िक्र में ॿुॾल खपे। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।